Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. ऑपोज़िशन जी तहरीक जो ॿियो मरहलो बि नाकाम थींदो। संदन तहरीक रुगो एनआरओ लाइ आहे। ऑपोज़िशन नैब कानून में तरमीम लाइ तजवीज़ुनि जी आड़ में एनआरओ घुरियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्टी अॻवाननि ऐं तर्जुमाननि खे ऑपोज़िशन जूं तजवीज़ूं साम्हूं आणण जी हिदायत कंदे चयो त ऑपोज़िशन चवे थी त 1 अरब खां घटि करप्शन ते नैब कार्रवाई न करे ऐं करप्शन ते नाअहली जी सज़ा न हुजे। वज़ीर आज़म चयो त नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान के हर फॉरम ते वाइको कयो वञे। हुकूमती तर्जुमाननि इजलास में चयो त फज़लुर रहमान असासा ठाहिया आहिनि, खेसि नैब आॾो सरेंडर करणो पवंदो। वज़ीर आज़म चयो त केर बि कानून खां मथां नाहे। हुकूमत के घर भेड़ो करण अणटर बणिजी वियो। लॉन्ग मार्च ज़रूर थींदो ऐं इस्लामाबाद पहुची वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा वठी रहंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत वटि अवाम जा मसइला हल करण जी सलाहियत नाहे त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई छॾे। पीडीएम वाज़े पैगाम ॾिनो आहे त ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो। हुकूमत सां के बि ॻुझियूं ॻाल्हियूं न पयूं थियनि। मेंबर्स वटि सेनेट चूंडुनि दौरान सीक्रेट वोट जो हक़ आहे। हुकुमरान त नालाइक़ आहिनि। सुप्रीम कोर्ट खे ख़बर आहे त आइन में शो ऑफ हैंड्स जी गुंजाइश नाहे। पीडीएम जी स्टीयरिंग कमेटी ॿिए मरहले लाइ एहतजाज जो शेड्यूल तयारु करे वरितो। पीडीएम पारां पहिरीं रैली 23 डिसंबर ते मर्दान ऐं ॿी 27 डिसंबर ते शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत ॾिहाड़े ते लाड़काणे में कढी वेंदी। पीडीएम तर्जुमान मियां इफ्तिखार हुसैन जो चवणु आहे त वीडियो लिंक ज़रिए थियल इजलास में नंढी चूंड में हिसो वठण या न वठण बाबति तफ़सीली मुशावरत थी। पीडीएम सरबराहनि जी मंज़ूरी बाद एहतजाजी रैलियुनि जे शेड्यूल जो ऐलान थींदो। जमहूरियत के ख़तरे में विझण सां सभ खां वधीक नुक़सान ऑपोज़िशन खे थींदो। मौलाना फज़लुर रहमान जो को सियासी मुस्तक़बिल न आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान अहिड़ो कानून आणे रहियो आहे जंहिं ज़रिए को बि करप्ट माण्हू न बची सघंदो। मौलाना फज़लुर रहमान ज़ाती वेढ़ करे रहियो आहे। ॿीहर चवां थो त पीडीएम वारा सेनेट चूंडुनि में हिसो वठंदा। पर ॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पीपल्स पार्टी वाज़े करे त पीडीएम जो हिसो आहे या न। पीपल्स पार्टी पीडीएम जे फ़ैसिलनि जी पासदारी करे या खुलियल नमूने लातालुकी जो इज़हार करे। मुंहिंजी ॼाण मूजिबि पीपल्स पार्टी इस्तीफ़ा नथी ॾियणु चाहे। नून लीग बि इस्तीफ़ा मामले ते धड़नि जो शिकार थी वई। मौलाना फज़लुर रहमान पाण सिलेक्टेड आहे। हू इमरान ख़ान खे सिलेक्टेड कीअं पियो सॾे। पार्टी कंहिंजी ज़ाती जागीर न आहे। को माण्हू ईअं सोचे थो त उहा संदसि ख़ाम ख़्याली आहे। JUI जे सीनियर अॻवान मौलाना मोहम्मद ख़ान शिरानी चयो त इमरान ख़ान न रुगो मौजूदा 5 साल पूरा कंदो पर ईंदड़ 5 साल लाइ बि हू इक़्तिदार में हूंदो। पीडीएम वारा मुफ़ाहिमत लाइ मैदान ते निकिता आहिनि। मौलाना शिरानी जे बयान खां पोइ मौलाना फज़लुर रहमान JUI फ़े जो हंगामी इजलास तलब करे वरितो। इजलास में मौलाना शिरानी जे बयान ऐं हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर कयो वेंदो। इलेक्शन कमीशन वक़्त खां अॻु सेनेट चूंडूं कराइण खां इनकार करे छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त आइन मूजिबि सेनेट चूंडूं 3 ॾींहं अॻु नथियूं कराए सघजनि। मुनासिब वक़्त ते ई सेनेट चूंडुनि लाइ तारीख़ ऐं प्रोग्राम जो ऐलान कयो वेंदो। सेनेट जा अधु मेंबर्स 11 मार्च 2021 ते 6 सालनि जो मुद्दो पूरो करण बाद रिटायर थी वेंदा। आइन जे आर्टिकल 244 जी शिक 3 तहत सेनेटर्स जे रिटायर थियण बाद सीट्स ख़ाली थींदियूं। आइन मूजिबि ख़ाली थियल सीट्स ते पहिरीं चूंडूं नथियूं कराए सघजनि। जारी थियल बयान में इलेक्शन कमीशन चयो त आइन मूजिबि सेनेट चूंडूं कराइण जी ज़िमेवारी इलेक्शन कमीशन जी आहे ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िमेवारनि खां वाक़िफ़ आहे। सेनेट चूंडूं आइन ऐं कानून फिटांदड़ करायूं वेंदियूं। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 19 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 644 नवां केस बि साम्हूं अची विया। नून लीग जी सेनेटर कुलसूम परवीन कोरोना विघे लाडाणो करे वई। कुलसूम परवीन खे तबियत ख़राब थियण सबबि 28 नवंबर ते इस्लामाबाद जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन दम ॾिनो। सेनेट चेयरमैन सादिक संचराणी, वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं नून लीग तरफ़ां सेनेटर कुलसूम परवीन जे लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार। सेनेटर कुलसूम परवीन जो वास्तो बलूचिस्तान सां हो।
एतराफ़ कयूं था त कराची जी ट्रांसपोर्ट सर्विस बहितर न करे सघियासीं। वफ़ाक़ी हुकूमत जो सहकार न मिलण सबबि ट्रांसपोर्ट जा मनसूबा रोलड़े जो शिकार आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क में गैस जो बहरान आहे। सिंध खे ज़रूरत मूजिबि गैस न पई मिले। मुराद अली शाह अॼु ॾेह वापसि अची रहियो आहे, सुभाणे खां कमु शुरू करे छॾींदो। लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद अंजुम कोर कमांडर कराची जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां मुलाक़ात, अमन अमान समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। गवर्नर सिंध पारां पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण। कोर कमांडर चयो त पाक फ़ौज मुल्क जे इस्तेहकाम लाइ दुश्मन जा नापाक इरादा नाकाम बणाइण जी सलाहियत रखे थी। इलेक्शन कमीशन सांगड़ जे सूबाई तक PS 43 ऐं मलीर जे तक PS 88 ते नंढी चूंड लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। पोलिंग 16 फ़रवरी ते थींदी। इलेक्शन कमीशन मूजिबि उम्मीदवार 23 खां 28 डिसंबर ताईं रिटर्निंग ऑफिसर वटि नामज़दगी काग़ज़ जमा कराए सघनि था। 8 जनवरी ताईं एतराज़ दाख़िल कराए सघिबा। नामज़दगी फॉर्म तां हथ खणण ऐं उम्मीदवारनि जा हतमी नाला पधिरा करण जी तारीख़ 16 जनवरी मुक़ररु। इलेक्शन कमीशन तरफ़ां 17 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलॉट कया वेंदा। दहशतगर्दी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, दहशतगर्दी बंद कयो। से कोई टकराव न आहे। मूं त पहिरियों दफ़ो ॾिठा आहिनि इहे माण्हू जीअं अंदरि हिकदमि आया, मूंखे चयो त पैसा ॾे। मां चयो छाजा पैसा ॾियो? असांखे पैसा खपनि, तव्हांजो कदु। मां चयो पैसा मां न काई शेवा जेकी पेशेंट जी ख़िदमत हुजे त मां उहो करण लाइ तयारु आहियां। उन ते पोइ मां जे इनकार ते उन ते करण ते जेको मूंखे हिकदमि जेको आहे हुनखे हथियार खणण हुया। मूंखे ख़ुदा पट जेको आहे न पिस्टल जा पट हया अथऊं मथे में, ऐं मूंखे जेको आहे फुरलुट बि कयूं पंहिंजे हिसाब सां जेको आहे। खैरपुर सिविल अस्पताल ते मुबैना हमिलो, जवाबदारनि सिविल सर्जन डॉक्टर कलीम मैमुन खे मरड़ीन करे छॾियो। टाइम न्यूज़ वाक़िए जा CCTV फुटेजिस हथ करे वरिता। फुटेजिस में जवाबदारनि खे अस्पताल अंदरि दाख़िल थींदे ॾिसी सघिजे थो। वाक़िए ख़िलाफ़ डॉक्टर्स जो एहतजाज। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कलीम चयो त अणॼातल जवाबदारनि भतो न ॾियण तां ऑफिस में घिड़ी तशद्दुद जो निशानो बणायो। वाक़िए जो केस दाख़िल कराईंदुसि। खिपरो वेझो ॿारनि खे हथायल माटर गोलो फाटण करे 4 सालनि जो ॿारड़ो हयाती विञाए वेठो। 2 नारियूं ज़ख़्मी। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॿारनि माटर गोलो हथ करे चुल्ह में विधो, जंहिं सबबि धमाको थियो। लॻे थो त उहो गोलो जंग दौरान फायर कयो वियो पर फाटी न सघियो हो। ज़ख़्मी नारियूं इस्पताल मुंतक़िल। वाक़िए ते इलाइक़े में ॾहका पकिड़िजी वियो। वाकराणी भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस अहलकार रफ़ीक बिरोही शहीद। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल ते सवार फोरन रोकण जी कोशिश ते अहलकारनि मथां फायरिंग करे ॾिनी। हिकु अहलकार जे शहीद थियण जो इतला मिलंदे ई SSP लाड़काणो वाक़िए वारे हंधि पहुची वियो। सिंध हुकूमत सरकारी गाॾियूं वापसि न करण ते मकानी इदारनि जे 20 ऑफिसर्स खे मुअतल करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि बल्दियाती इदारनि जे ऑफिसर्स खे गाॾियुनि जे ग़लति इस्तेमाल ते मुअतल कयो वियो आहे। कराची, जामशोरो, टंडो मोहम्मद ख़ान, शहीद बेनज़ीराबाद, टंडोला यार, बदीन जाती जा CMOs ऐं ॿिया अमलदार बदिली। सखर में सरकारी मिल्कियतुनि जी नीलामी ख़िलाफ़ वापारियुनि जो 7 ॾींहं बि घंटाघर चौक ते धरणो। म्यूनिसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। वापारियुनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल इंतिज़ामिया पंहिंजनि खे नवाज़ण लाइ नए सिरे नीलामी करे रही आहे। नोटिस वरितो वञे। कराची में ॿारनि जी इस्पताल NICH में भंजड़ा, अमले ते तशद्दुद ऐं हंगामे जो केस दाख़िल। सिक्योरिटी गार्ड जी मुदियत में दाख़िल FIR में ॼाणायो वियो त गुज़िरियल ॾींहुं 1.5 साल जी ॿारड़ी जे फौत थियण ते संदसि वारसनि इस्पताल में भंजड़ा सां गॾु अमले खे तशद्दुद जो निशानो बणायो।
डॉक्टर्स, नर्सिस ऐं अमले ते मुबैना तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ OPD जो बाइकॉट, इलाज ऐं दवा लाइ पहुतल केतिराई मरीज़ परेशान। मेडिकल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में दाख़िला बाबति टेस्ट लाइ PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ शागिर्द सराफ़ा एहतिजाज। सखर, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा मुज़ाहिरा। शागिर्दनि पारां ग़लति नतीजा जारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। भाई बहुत कम होता है, इसमें रोटियां भी नहीं बनती है, बड़ी मुश्किल से हम एक रोटी भी बहुत मुश्किल से बनती है। डबल रोटियां मंगा कर खा लेते हैं, कभी आती नहीं है कभी आती है, ऐसी होती है। जैसे होवे तो पानी होता है, चाय बनेगी ना हमारे ना मानी पकती है कि ना चाय बनती है। बच्चे परेशान हो जाते काम के लिए, वो ड्यूटियों में सुबह में इतनी परेशान होती है हमारे को। नहीं, खाना टाइम पे नहीं मिलता। यहाँ पे गैस की बहुत परेशानी है। बिल अदा करते हैं गैस के, हर महीने बिल गैस का भरते हैं, ये फिर भी ऐसा गैस आता है हल्का हल्का। सिंध में गैस बहरान बदस्तूर बरकरार। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, लाड़काणो, दादू, मटियारी, नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि शहरनि में चुल्हा थधा। गैस बंदिश ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। बदीन, मातली ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। हुकूमत खां गैस बहरान ख़त्म करण जो मुतालबो। सजावल में शुगर मिल्स आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जूं राहतूं अदा न कयूं। 3 सालनि खां शुगर मिल्स जा धिका खाईंदड़ आबादगार दीवान शुगर मिल्स जे मुख गेट आरो धरणो हणी वेही रहिया। आबादगारनि जो चवणु आहे त शुगर मिल्स ॾांहुं 85 किरोड़ रुपया राहतूं आहिनि, जेके 3 साल गुज़रण बावजूद अदा नाहिनि कयूं वयूं। सिंध में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। हिकु ॾींहुं अंदरि नींगर समेत वधीक 34 ॼणा ॾाढ़िजी ज़ख़्मी थी पिया। कुंडरी में रोलू ऐं छितनि कुतनि वधीक 7 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। राधण में ॿारनि समेत 8 ॼणा ॾाढ़िजी विया। मटियारी में रोलू कुतनि 4 ॿारनि खे ज़ख़्मी करे छॾियो। मीरो ख़ान में 3 ॿारनि समेत 4 ॼणा ॾाढ़िजी विया। ठरी मीरवा में 3 मासूम ॿार कुतनि जे वर चढ़ी विया। काजी खुआवड़ में कुतनि 2 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। छाछरो, हाला ऐं ॿियनि शहरनि में बि कुतनि जे ॾाढ़नि जा केस रिपोर्ट थिया। हैदराबाद जी अदालत 5 भाइरनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार साजिद अब्बासी खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। 7 साल अॻु ॿारनि जी ॻाल्हि ते सोलंकी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े तां वली मोहम्मद, जुल्फ़कार, मुर्तज़ा ऐं बिलावल सोलंकी समेत 5 भाइर मारिजी विया हुआ। केस में कुर्बान कलहोड़ो समेत 3 जवाबदार अॻु ई गिरफ़्तार आहिनि। ऐं नंगर भाकर में कारूंझर जी इम्कानी कटाई हारनि सां थींदड़ विसाघातनि ख़िलाफ़ अवामी तहरीक जी रैली। अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करे रही आहे। कोयलो कढण बहाने थर जूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते ख़रीद कयूं पियूं वञनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।